साईं मुंहिंजा पैगाम यादुनि जे सफ़र में गोलाची शहर जे चक नंबर 45 खां हुसैन दांदल ऐं अनवर दांदल चूंड कनि था। प्यारे दोस्त, ख़ूबसूरत एडिटर सागर सुल्तान अहमद दांदल जे इसरार ते पुनल सिरेवाल जो लाजवाब नज़म। मञा थो त बेशक बहारूं बि ईंदियूं, वणनि जे वढनि ते निखारूं बि ईंदियूं, ऐं तिन ते पखियुनि जूं उॾारूं बि ईंदियूं। सावण बि ईंदो ऐं सारूं बि ईंदियूं, सिंधूअ में साॻी रवानी बि ईंदी। मगर को ॾिसे ई हयाती जो वींदड़, वरी साल ईंदो जवानी बि ईंदी। परे ई परे खां पुकारूं बि ईंदियूं ऐं वेझो वञण सां धिकारूं बि ईंदियूं। पोइ कुझु देरि तरसी अकेले में थोरो ॻलड़नि तां ॻोढ़नि जूं लारूं बि ईंदियूं। भरिजी त दिलड़ी दीवानी बि ईंदी। मगर को ॾिसे ई हयाती जो वींदड़, वरी साल ईंदो जवानी बि ईंदी। मञा थो त बेशक बहारूं बि ईंदियूं, वणनि जे वढनि ते निखारूं बि ईंदियूं। इहो चंड जेको असांजे अङण ते टिकणी छॾे वियो, ॾिसणी छॾे वियो, मगर पोइ बि दिलि खे यकीन आहे उनखां असां लाइ पिरीअ जो, असां लाइ मिठीअ जो नियापो बि ईंदो, निशानी बि ईंदी। मगर को ॾिसे ई हयाती जो वींदड़, वरी साल ईंदो जवानी बि ईंदी। मञा थो त बेशक बहारूं बि ईंदियूं, वणनि जे वढनि ते निखारूं बि ईंदियूं।